नासिम दादू में बदबनी चोट चढ़ी हुई है जंहिं खिलाफ दादरी सरापा एहतजाज बणियल आहे। तफ़सीली सौता वो सत्याल जी रिपोर्ट में। दादू में बदबनी ते ज़ाब्तो न आयो, वापारी सरापा एहतजाज। एसएसपी हटायो, दादू जो अमन बचायो जा उबदारींदड़ नारा। 25 जनवरी 2022 अङारे ॾींहं ते दादू शहर में मुकम्मल कारोबार बंद रखण जो ऐलान। उन मौके ते वापारी ताज अगवाणन दाती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सुबुह मां दुकान खोलियो आहे, मुंहिंजी दुकान फुरियो पियो, सामान सभु खणी आहे, सिगरेट ऐं पैसा खाने में कुझु कोन आहे, जेका दरी लॻियल उहा भञी हाणे पोयां ते उहा थाणो आहे। इहे हालात आहिनि, असांजा घर में महफ़ूज़ आहे, दुकान ते महफ़ूज़। एसपी साहब जे अचण सां तमामु बदबनी घणी थी वई आहे। धाड़ा फुरू चोरियूं, एसपी साहब चुप करे रहो, का खारस ई कान्हे का। एतिरो राशि आहे जो टोटल पुलिस वीज़ा ते छॾियल आहे ऐं राशि फिर एॾो आहे जो कंहिंखे वधि पैसा वठी छॾे था ॾियनि। असांखे इहो असांजो मुतालबो आहे, महिरबानी करे एसपी खे हटायो हुजे। असां कारोबार वारा माण्हू, असांजूं निंड्रूं आराम थियूं, असां आख़िर तव्हां जूं कंहिंखे ॾियूं, असां कंहिंखां पुछूं। असांखे सिर्फ़ु अमन जे IG सिंध खां, DIG हैदराबाद खां, साईं मुराद शाह खां, दादू जे MNA, दादू जे MP खां असां हथ ॿधी गुज़ारिश था कयूं, ॿेली अलाह जी वास्ते, इन पंहिंजे हबीब जे वास्ते इन करप्ट एसपी खां जान छॾायो। असांजे घर हाणे 3 महीना खनि थींदा, 3 मोबाइलूं चोरी थी वियूं। असां पाण ट्रेसिंग कराए एसपी साहिब सां मिलियासीं, उन CI जे इंस्पेक्टर खे मोकिलियो, असां उन खे चोर ॾेखारियो, बला चौक मां गिरफ़्तार कयईं। ऐं हिते जिलानी मोबाइल शॉप जो मुमताज़ पंवर, उन जो इंचार्ज जेको आहे मालिक, उन खे गिरफ़्तार कयूं। असांजी मोबाइल अञा थाने ते रखी आहे, उहा बि वापसि न मिली ऐं 2 मोबाइल ॿियूं बि वापसि कोन थियूं। चोर बि गिरफ़्तार कोन थिया। निमाईंदा ऐं ऑफिसर बिल्कुलु उनजी का बि कन ते जू नथी चुरे। शहर जो अमन तबाह थी वियो आहे, कंहिं बि शइ ते का बि फोर्स नथी थी सघे। सभु जेको सिपाही आहिनि या जमादार आहिनि, जेके बि आहिनि, सभु जेके वीज़ा ते लिया विया आहिनि। को बि जेको आहे दादू जे शहर में अमन कोन्हे को। असांजे वापारी कारोबार जा माण्हू आहियूं, असांखे अमन खपे, ॿियो कुझु बि असांखे न खपे। वापारियुनि ॿुधायो त SSP दादू एजाज़तमंद शेख जी मुक़ररी खां पोइ दादू में बदबनी चोट चढ़ी वई आहे। DIG हैदराबाद खां मुतालबो कयो त दादू में वधंदड़ बदबनी जो नोटिस वठी SSP दादू एजाज़तमंद शेख खे हटाए दादू जो अमन अमान बहाल कयो वञे। कैमरामैन आसिफ सुमरो सां गॾु गोश्त जताल, दाती न्यूज़, दादू।